ठठो मामा के खबर दींदा हलूं त मीरपुर साकरो जी अकलियत बिरादरी मोअज़्ज़िन वलजी मल मैशरी, पुन्नू मल मैशरी, अशोक कुमार मैशरी पंहिंजे ॿियनि भाइरनि सां गॾु संदुसि सर्वे ज़मीन ते बाअसर माण्हुनि पारां हथियार जे ज़ोर ते कब्ज़ो करे खेनि पंहिंजी ज़मीन मां बेदख़ल करण जी ॾिनल धमकियुनि वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब मकली में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रोशन चना करे उनखे सॾियो वेंदो आहे जेको 2 महीननि खां वठी असांखे रस्तनि तां ऐं बनी में असांजे हारियुनि खे धमकाए रहियो आहे त इहा ज़मीन जेकी आहे इहा मुंहिंजे पीउ जी आहे, तव्हां इहा ख़ाली कयो। ऐं असांखे ॿीणो ज़मीन सां गॾोगॾु माली जानी उन असांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि। तंहिंजा असां उहा एप्लीकेशन उन 8/3/2020 में 22 में असां SHO मुख्तियार मीरपुर साकरो SHO खे ॾिनीसीं त माण्हू हिन असांखे रस्तनि बंदनि ते असांखे तंग करे रहियो आहे, जेको दावा करे रहियो आहे त इहा मुंहिंजी 10 एकड़ ज़मीन आहे, मुंहिंजे पीउ जी आहे ऐं ख़ाली करे वञो। उन खां पोइ ॿिए ॾींहुं वरी असां SSP ठटे खे इहा एप्लीकेशन ॾिनीसीं त इहो माण्हू असांखे रस्तनि जॻहियुनि तां असांखे धमकाए पियो। महिरबानी करे असां मिनारिटी में आहियूं, हिंदू आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं, असांखे उहे हसाइनि था, धमकाइनि था ऐं बार ऐं महिरबानी करे को क़ानूनी तौर ते इख़्तियार करियो, जेकॾहिं हुनजी ज़मीन आहे त जेका जांच पड़ताल करियो। उन खां पोइ इहो कोर्ट मैटर वियो, कोर्ट में वञी दावा कई। उन खां पोइ 20 अप्रैल 2022 ते असांखे हिकिड़ो नोटिस कोर्ट सिविल ठटे खां रिसीव थियो। उन में इहो असांखे पार्टी कोर्ट करे मोकिलियो त सिविल जज त 27 तारीख़ ते तव्हां पंहिंजी स्टेटमेंट जमा करायो, जंहिंमें ही माण्हू अहमद ख़ान उर्फ़ रोशन अली ऐं उन जा ॿाहिर जेका दावा करे रहिया आहिनि त इहा ज़मीन जेकी आहे से असांजी पीउ जी आहे ऐं हिन माण्हू जेकी वरिती आहे इहा जेकी ग़लति खाता हिन कराया आहिनि ऐं जेका हिन वरिती आहे उहा कूड़ा फ्रॉड थियल खाता आहिनि। उन 27 तारीख़ जी इन लेटर रिसीव थियण खां पोइ 20 तारीख़ खां पोइ 24 तारीख़ ते असां असिस्टेंट मुख्तियार मीरपुर साकरो SHO खे एप्लीकेशन दायर कईसीं त राति जो असांजी ज़मीन ते इन रोशन अहमद चना अहमद ख़ान उर्फ़ अहमद ख़ान चना इन जेकी आहे कब्ज़ो कयो आहे। 4-5 गाॾियूं माण्हू जो भरे करे उन में कुझु बचा ऐं कुझु हथियार बंदि विहारे असांजी ज़मीन ते जेकी ज़ेर आबाद आहे उन जा फ़ोटूज बि आहिनि जेका असां वटि, उहे बि तव्हांखे असीं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।